नासिन लखी गुलाम शाह अलॻ ॻोठ कंडो शाख जो प्राइमरी स्कूल उस्ताद न हुजण सबबि गुज़िरियल 3 महीननि खां बंदि पियल आहे, जंहिंजी सवें शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। रिपोर्ट करे रहियो आहे हिदायतुल्लाह बहर। लखी गुलाम शाह जे ॻोठ कुंडो प्राइमरी स्कूल जो गुज़िरियल 3 महीननि खां वठी उस्ताद न हुजण सबबि स्कूल बंदि पियल आहे, जॾहिं त 200 खां वधीक मौसूम शागिर्दनि जी तालीम मुतासिर पिणु आहे। केतिराई भेरा ॻोठाणनि पिणु टीओ लखी गुलाम शाह जी ऑफिस में पहुची करे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि स्कूल खोलाइण जे लाइ, पर स्कूल नाहे खुली सघियो। उन ई हवाले सां ॻोठ कुंडो उन्हनि जे ॻोठाणनि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त पुराणो स्कूल आहे, पुराणे स्कूल खां हाणे उन जो जेको ॻोठ आहे उन में 3 मास्तर हुया, उन्हनि मंझि जेको आहे हिकिड़ो मास्तर रिटायर थी वियो आहे। हाणे तालीम जे करे स्कूल बंदि आहे ऐं थोरो शिकतान वॾेरनि हिननि जी हले थी पई ऐं हिन जे तब्दीली जे करे हाणे स्कूल में जेके बि ॿार आहिनि 200-250 ॿार आहिनि उहे कुल जेके आहिनि सो ईअं बेतालीम लॻा पिया आहिनि। ही स्कूल जेको आहे सो ॻोठ कुंडो उन्हनि जे नाले सां मशहूरु आहे ऐं माशाल्लाह अॼु ॾींहं ताईं कुंडे उन्हनि सां हले थो। हाणे कंहिं वॾेरनि जे वर चढ़ी वियो आहे स्कूल, वॾेरनि जो इहो आहे मक़सदु त बाबा असांजो ॻोठ हाणे अरबाब फुलपोट जे नाले सां थिए, ॻोठ कुंडो उन्हाड़ो ख़तमु कयूं। हुन जे करे ॿारनि खे तालीम जे लाइ बि उनखे मुश्किलात थी थिए पई, जंहिंजे करे जेको आहे उहा शइ नथी उन्हनि जी पूरी थिए ॿारनि जी। ॿार वञनि था वरी उतां उन्हनि खे मोटाए था छॾनि। ॻोठ कुंडो उन्हाड़ जे नाले सां स्कूल हले थो, हाणे जेको बि मास्तर वञे थो उनखे मोटाए था छॾनि। ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां लखी गुलाम शाह टीओ ऐं डीओ ऐं डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी जेका बि एजुकेशन इंतज़ामिया आहे उन्हनि खां मुतालबो कयो त पिणु स्कूल असांखे जल्द खां जल्द खोलाए ॾिनो वञे ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो तालीम सां संवारियो वञे।